दौलतपुर सफ़न सखर खां निकितल जिस्कम आरसर ग्रुप जो पैदल मार्च असलम खैरपुरी महफूद इस्माइल नोतकाणी सरफराज मेमण नासिर शाह नारी तहरीक जी औरत अॻवान किरण निज़ामाणी डॉक्टर फरीदा मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में दौलतपुर सफ़न पहुची वियो। पैदल काफ़िले में शरीक अॻवाननि जो मुख़्तलिफ़ सियासी क़ौमपरस्त पार्टियुनि जिस्कम शहीद बशीर खान कुरैशी ग्रुप SUP शहरियुनि सहाफ़ियुनि समेत ॿियनि सियासी पार्टियुनि जी अॻवाननि पारां गुलनि जी वर्खा करे संदनि इस्तक़बाल कयो वियो। पैदल काफ़िलो क़ौमी शाहराह खां रैली जे सूरत में शहर अंदरि पहुतो त शहरी दुकानदारनि पारां आजियां कई वई। हिन काफ़िले जी नज़ीर दाहिरी वकील उनर रोशन सुमरो नियाज़ उनर शरीफ उनर समेत ॿियनि गुलनि जे हार अजरक पाराए काफ़िले जी आजियां कई वई। अॻवाननि चयो त असांखे सिंधु मथां केनाल हरगिज़ क़बूल नाहिनि। सिंधु असांजी जियापे जो ज़रियो आहे। असां पंहिंजे दरिया ख़ातिर हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं पंजाब उन ज़िद तां न लथो त पोइ पंजाब वेंदड़ समूरा रस्ता बंदि कंदासीं। असां सियत जे पुरोकार पंहिंजे दरिया खे बचाइण लाइ निकिता आहियूं।